प्रोफेसर डॉक्टर भवानी शंकर है। मेहरान यूनिवर्सिटी में प्रोफेसर एमराइटस आहियां ऐं पाकिस्तान जो डिस्टिंग्विश नेशनल प्रोफेसर आहियां। जेका असांजी फेडरल हायर एजुकेशन कमीशन पाकिस्तान है उन जो भी मेंबर आहियां। हायर एजुकेशन कमीशन जेका पाकिस्तान जी आहे उन जा 10 मेंबर हूंदा आहिनि। उन्हनि खे प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान अपॉइंट कंदो आहे 4 साल जे लाइ। तो मूंखे तक़रीबन 2.5 साल थिया आहिनि उन जो मेंबर रहियो आहियां ऐं इन दौरान काफ़ी नयूं पॉलिसीज़ जेके हायर एजुकेशन कमीशन मुतारफ़ करायूं आहिनि। मुंहिंजो इहो आहे त असां जूं जेके सिंध जूं यूनिवर्सिटीज़ आहिनि, जेके सिंध जा इदारा आहिनि हायर एजुकेशन जा, उहे उन मां वधि में वधि फ़ाइदो हासिलु कनि। उन में हिकिड़ो त रेगुलर प्रोग्राम हूंदो आहे, उनखे असां चवंदा आहियूं NRPU, नेशनल रिसर्च प्रोग्राम फॉर यूनिवर्सिटीज़। उन में बि हिकिड़ियूं ग्रांट्स ईंदियूं आहिनि। तव्हां जेका पंहिंजी रिसर्च कयो पिया उन रिसर्च जो आम माण्हू खे फ़ाइदो कीअं थिए, इंडस्ट्री खे फ़ाइदो कीअं थिए, तव्हां पंहिंजा PhD स्टूडेंट कीअं प्रोड्यूस कयो ऐं उन PhD लाइ तव्हांखे उन जी फंडिंग मौजूदु हूंदी। इवन जेको मास्टर्स करे पियो उन जे लाइ फंडिंग बि मौजूदु आहे। त हिकिड़ो इहो प्रोग्राम आहे। उन सां गॾु हिकिड़ो ॿियो प्रोग्राम जेको साल खनि अॻु में लॉन्च कयो आहे, ॾाढो इंट्रेस्टिंग प्रोग्राम आहे, ग्रांड चैलेंज फंड। हुन में माने 20 करोड़ रुपयनि खां मथे फंडिंग मौजूदु हूंदी आहे। माने 4-5 यूनिवर्सिटियूं पाण में गॾिजी असांजा जेके वॾा मसइला आहिनि, जीअं असांजो तवानाई जो मसइलो आहे, जीअं असांजो पाणी जो मसइलो आहे, जीअं असांजा जेके ग्लेशियर मेल्ट थियनि था उन्हनि जो मसइलो आहे, जीअं असां वटि माना कणक जी खोट छो थी वञे, माना इन वॾा मसइला आहिनि। असांजो जीअं पाणी जी हिकिड़ी बोतल आहे, जेकॾहिं उहा 60 रुपए में आहे त असां पंहिंजी तहक़ीक़ात रिसर्च करे हुनखे 20 रुपयनि में छो नथा खणी अचूं। त इन जे लाइ हिकिड़ी रिसर्च फंडिंग ॾींदा आहिनि त 8-10 यूनिवर्सिटियूं 4 यूनिवर्सिटियूं गॾिजी हिन ते प्रोजेक्ट कनि। उनखां पोइ हिकिड़ो ॿियो प्रोजेक्ट लॉन्च कयो आहे हायर एजुकेशन कमीशन। हुनखे टेक्नोलॉजी चैलेंज फंड टेक्नोलॉजी ट्रांसफ़र फंड चवंदा आहिनि। माने असांजी यूनिवर्सिटियुनि में सदाईं इहो चयो वेंदो आहे त असांजा प्रोफेसर, असांजा शागिर्द नयूं शयूं ईजाद कनि था या उन ते कमु कनि था, पर उहे कमर्शलाइज़ नथियूं थियनि, उहो इंडस्ट्री में नथियूं वञनि। त उन जे लाइ उन्हनि हिकिड़ो फंड रखियो आहे त बाबा तव्हां जेकॾहिं जेका बि शइ तयारु कई आहे, तव्हां इंडस्ट्री सां राब्ते में अचो ऐं हिन फंड जे ज़रिए तव्हां पंहिंजी उन प्रोडक्ट खे मार्केट में आणियो। उनखां अलावा हिकिड़ो ॿियो उन्हनि कयो आहे टेक्नोलॉजी डेवलपमेंट फंड। माने जेका टेक्नोलॉजी असां वटि न आहे, मिसाल तौरु मां तव्हांखे मेहरान में इहो प्रोजेक्ट तमामु सुठो मिलियो आहे त जेका असांजो टेक्सटाइल डिपार्टमेंट आहे, जेके डेनिम जीन्स हूंदियूं आहिनि, उन्हनि उन जी हिकिड़ी नेचुरल डाई तयारु कई आहे। त उन सां उन्हनि खे हिकिड़ो अमाउंट फंड मिलियो आहे त तव्हां इंडस्ट्री सां गॾिजी इहा डाई तयारु करे कीअं तव्हां कमर्शलाइज़ कयो। त हीउ हिकिड़ो प्रोजेक्ट आहे, पर असांजी हर यूनिवर्सिटी खे खपे त असां इन्हनि ते कमु कयूं। जीअं माने आउं मेडिकल जे हवाले सां चवंदुसि त असां सदाईं चऊं था त बाबा असां वटि मिठे पेशाब जा जेके शुगर जा पेशेंट आहिनि तमामु घणा वधी विया आहिनि। त हुनजी असांखे अञा वधीक एक्यूरेट डेटा खपे। उन डेटा जे बुनियाद ते असांजा डॉक्टर तहक़ीक़ात कनि ऐं को उन जे लाइ हिकिड़ो नओं इलाज या को तरीक़ो या कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं जंहिंसां असां हिन बीमारी ते कुझु कंट्रोल करे सघूं। या असां वटि ही कारी साई आहे त इन जी रिसर्च जे लाइ इहे फंड्स जेके आहिनि इहे अवेलेबल हूंदा आहिनि। इन सां गॾु हायर एजुकेशन कमीशन हिकिड़ो ॿियो जेको तरीक़ो कयो आहे त जेके बि उस्ताद सुठियूं पब्लिकेशन्स कनि था, तहक़ीक़ी मक़ाला लिखनि था, रिसर्च पेपर लिखनि था, उन्हनि खे आउटस्टैंडिंग अवार्ड्स ॾींदा आहिनि। त बहितरीनु किताब लिखण ते अवार्ड मिले थो, बहितरीनु आर्टिकल पेपर लिखण ते अवार्ड मिले थो। तव्हां जेकॾहिं यंग आहियो त यंग इनोवेशन अवार्ड्स मिलनि था ऐं इहे इन्हनि जो इलाही वॾो अमाउंट हूंदो आहे। ऐं इहो हिकिड़ो इनकरेज करणु या हिमथाइण जे लाइ तमामु वॾो फंड अवेलेबल आहे। ऐं असां हिन तव्हांजे प्रोग्राम जे ज़रिए आउं मैसेज ॾींदुसि त असां सदाईं चवंदा आहियूं त असांखे मौक़ा न मिलंदा आहिनि, असांखे अपॉर्चुनिटी न मिलंदियूं आहिनि। आउं चवंदुसि हाणे पूरी दुनिया असांजे लाइ ओपन थी वई आहे।
मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾींदुसि। असांजी हिकिड़ी ॿी बॉडी आहे जेके एंजो मां चेयर आहियां, IEEE चवंदा आहियूं, इंस्टीट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियर्स। इहा USA जी बॉडी आहे, पर दुनिया जे 180 मुल्कनि में आहे। पाकिस्तान में हिन बॉडी जो जेको कराची सॼो सेक्शन आहे, जंहिंमें सिंध बलोचिस्तान अचनि था, उनजो आउं चेयर आहियां। असांजे शागिर्दनि खे इवन हीउ जेको कोविड हले पई, उन ते रिसर्च करण लाइ $5,000 उन्हनि खे मिलिया आहिनि। त अपॉर्चुनिटीज़ तमामु घणियूं आहिनि। US एम्बेसडर फंड आहे, पाकिस्तान साइंस फाउंडेशन जो बि आउं बोर्ड ऑफ ट्रस्टी मेंबर रहियो आहियां। उन्हनि जूं बि इलाही कॉल्स टाइम टू टाइम ईंदियूं आहिनि त बाबा तव्हां पंहिंजा प्रोजेक्ट सबमिट कयो ऐं फंडिंग अवेलेबल आहे। तुर्की गवर्नमेंट जा इलाही प्रोजेक्ट्स साइंस फाउंडेशन जे थ्रू ईंदा आहिनि। अॼुकल्ह चाइना गवर्नमेंट जा इलाही प्रोजेक्ट्स ईंदा आहिनि। त तव्हांजे हिन प्रोग्राम जे वसीले तवसुल सां इहो आउं चवंदुसि त माना असांजा जेके उस्ताद आहिनि, असांजा शागिर्द आहिनि, उहे हर वक़्तु हिन ॻाल्हि जो ख़्यालु कनि त फंडिंग अवेलेबल आहे ऐं असां जंहिं रिसर्च एरिया में कमु कयूं था त असां बिल्कुलु इहे अपॉर्चुनिटीज़, इहे मौक़ा न वञायूं। ऐं इहे इलाही घणा मौक़ा हूंदा आहिनि हासिलु करण जा। इन खां अलावा जेके असांजा शागिर्द आहिनि, हींअर छा आहे मां तव्हांखे ॿुधायां, यूरोपियन यूनियन जा जेके 28 मुल्क आहिनि, उन्हनि पाण खे खोले छॾियो आहे। माना गुज़िरियल 10-12 सालनि खां असांजे माना मेहरान यूनिवर्सिटी जा त वधि में वधि शागिर्द विया आहिनि। 300 खां मथे अंडर ग्रेजुएट, मास्टर्स, पोस्टडॉक, PhD, सॼो ख़र्चु यूरोपियन यूनियन जो आहे। इहे स्कॉलरशिपूं अवेलेबल आहिनि ऐं उन्हनि जे लाइ असां पंहिंजो हिकिड़ो किताबु ॾेई छॾियो आहे, कैरियर रोड मैप गाइड फॉर इंजीनियर्स। असां हिकिड़ो किताबु लिखियो आहे त छोकिरा हुन किताब में स्कॉलरशिप कीअं हासिलु कनि, ऐं इहो किताबु बिल्कुलु फ्री अवेलेबल आहे। जेकॾहिं को बि इंटरनेट ते सर्च कंदो कैरियर रोड मैप गाइड फॉर इंजीनियर्स फ्री बुक, उहो किताबु उनखे डाउनलोड करे मिली वेंदो। पंहिंजो उनखे डाउनलोड करे हुन मां सभु इहे तरीक़ा लिखियल आहिनि, रेफरेंस लेटर्स लिखियल आहिनि, यूनिवर्सिटियूं दुनिया जूं मशहूरु कहिड़ियूं आहिनि, उन्हनि में स्कॉलरशिप अपॉर्चुनिटियूं कहिड़ियूं आहिनि, वर्ल्ड बैंक जूं स्कॉलरशिप्स कहिड़ियूं आहिनि। त इहे सभु शयूं हाणे IT जे हिन दौर में, जॾहिं असां हिकिड़ो ग्लोबल विलेज में हिकिड़ी नंढड़ी दुनिया में कन्वर्ट थी विया आहियूं, त असांजो शागिर्दनि खे खपे त हाणे उहो रुॻो पंहिंजे छो त गवर्नमेंट जूं नौकरियूं ॾाढियूं घटि थी वियूं आहिनि, तव्हांखे जॉब अपॉर्चुनिटीज़ न मिलंदियूं। ॾिसो न किथे ईंदियूं आहिनि नौकरियूं। इंजीनियर असां 20-22 हज़ार हर साल पाकिस्तान मां निकिरनि था, त उनजो असांखे 4-5 हज़ार बि पोज़ीशन्स नथियूं मिलनि। साॻी नमूने जेके असांजा IT जा ग्रेजुएट्स आहिनि, उहे तक़रीबन 1-1.25 लख था निकिरनि, पर पोज़ीशन्स घटि आहिनि। पर हींअर जेके अपॉर्चुनिटीज़ आहिनि, छोकिरा छा था कनि, उनखे फ्रीलांस प्रोजेक्ट था कनि। त फ्रीलांस प्रोजेक्ट जे लाइ गूगल जे थ्रू, ॿियनि शइ जेके बि अपॉर्चुनिटीज़ आहिनि वेब जे थ्रू, उहे इलाही प्रोजेक्ट घर वेठे करे सघनि था। ऐं आउं इलाही शागिर्दनि खे सुञाणा थो जेके पढ़नि बि था असां वटि ऐं 20,000 खां वठी ₹1,00,000 महीनो अर्न बि कनि था। हाणे उहो ई ॻाल्हि आहे त हिकिड़ी पाइथॉन लैंग्वेज आहे, हुनखे सिखनि था, प्रोग्रामिंग लैंग्वेज जेका कॉमन आहे, हुनजा ट्यूटोरियल अवेलेबल आहिनि ऐं हू सिखी ऐं हुनखे अप्लाई था कनि। त इहे शयूं हींअर असांजे जेके ग्रेजुएट्स, जॾहिं दुनिया एॾी कन्वर्ज थी वई आहे, त असां हिन जो पूरो मैक्सिमम फ़ाइदो वठूं। साॻी रीति सां जेके असांजूं ॿियूं अपॉर्चुनिटीज़ असांखे मिलनि थियूं, उन में अख़बारनि में जेके टेक्निकल आर्टिकल लिखणा आहिनि। तव्हांखे हिकिड़ी इंट्रस्टिंग ॻाल्हि इहा ॿुधायां त इलाही शयूं हाणे अहिड़ियूं अवेलेबल आहिनि त तव्हां घर वेठे कंटेंट राइटिंग, हिकिड़ी नई फील्ड आहे कंटेंट राइटिंग। कंटेंट राइटिंग में इहो आहे त हाणे हिकिड़े अमेरिकन असांजे जेको टोल प्लाज़ा आहे न, जीअं जामशोरे मां अचूं था, बर्फ़ खणी गर्मी में छोकिरा घुमंदा आहिनि, उहो फ़ोटो हुन ॾिसी वरितो ऐं हुनजे लाइ उहा हैरानगी थी। हुन इंटरनेट ते रखियो त बाबा हिन फ़ोटो ते मूंखे इहो छाजे लाइ माण्हू बर्फ़ खणी पिया हलनि। उन्हनि माण्हुनि लाइ त हिकिड़ी नई ॻाल्हि थी वई न। त हिकिड़े छोकिरे छा कयो त हुन नेट तां सुवालु इहो अची वियो, उन सुवाल ते बाक़ाइदे लिखी त इहो बर्फ़ आहे, इहो असां वटि बसूं हलनि थियूं, गर्मी में माण्हुनि खे पाणी कोन्हे, इहे शयूं न आहिनि, त असां इहो विकिणूं था। उन ॿाहिरि जेके विकिणनि था उन्हनि जो रोज़गारु थियो वञे, माण्हुनि खे इहा शइ थधो पाणी मिलियो वञे। त इहो सॼो आर्टिकल ठाहे हुन मोकिलियो त हुनखे $300 मिली विया।
त माने तव्हांजो केॾो हींअर पूरी दुनिया मां तव्हां इहे टास्क करे सघो था, असाइनमेंट करे सघो था ऐं पंहिंजे लाइ इहे अपॉर्चुनिटीज़ क्रिएट करे सघो था। मां तव्हांखे ॿुधायां, लास्ट ईयर असांजो हिकिड़ो फाइनल ईयर स्टूडेंट हो ऐं ॿाराड़ी जो शागिर्द हो। हुन हिकिड़ो कैनेडा में हिकिड़ो वर्कशॉप पे थियो, हुनजो 2-2.5 लख रुपया फ़ी हुई ऐं असां हुनखे लिखियो अथई क्वांटम कंप्यूटिंग हिकिड़ी नई फील्ड आहे, पाकिस्तान पोइते पियल मुल्क आहे, तव्हां हिनखे फ़ी माफ़ु कयो। उन्हनि फ़ी बि माफ़ु कई ऐं उनखे उनजो ट्रैवल जो ख़र्चो बि उन्हनि ॾिनो ऐं थोरो घणो घटि हो त उहो असांजे VC साहिबु चयो त असां उहो ॾींदासीं। त अहिड़े नमूने असांजा शागिर्दनि खे खपे त इंटरनेट जॾहिं अवेलेबल आहे त सोशल मीडिया भले ॾिसो, तव्हां उहो बि ज़रूरी आहे, पर उन सां गॾु तव्हां कलाक हिकिड़ो जेके प्रोफेशनल बॉडीज़ आहिनि, जेके अपॉर्चुनिटीज़ आहिनि, तव्हां स्कॉलरशिप अपॉर्चुनिटीज़ आहिनि, प्रोजेक्ट अपॉर्चुनिटीज़ आहिनि, फंडिंग अपॉर्चुनिटीज़ आहिनि, त असांजे टीचर्स खे खपे उहे बि उन सिलसिले में उन्हनि खे गाइड कनि ऐं असांजे स्टूडेंट्स खे खपे त उन मां वधि में वधि फ़ाइदो हासिलु कनि।